कराची के इलाइक़े सरजानी टाउन में ठहंदड़ 4 माड़ इमारत किरी पई। एक ॼणो फोत ऐं 10 मज़दूर ज़ख़्मी हालत में मलबे में कढिया विया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिब पुलिस जो चवण आहे त ज़ेरे तामीर 4 माड़ इमारत में फ्लैट ठही रहा हुआ। मुतासिर इमारत में 15 खां 16 मज़दूर रहंदा हुआ, जॾहिं त इमारत जे मालिक बिल्डर सां हिन वक़्त ताईं राब्तो न थी सघियो आहे। वधीक मज़दूरनि जे दॿजण जी इतला ते इमदादी कार्रवाइयूं जारी आहिनि, जॾहिं त हिकु मज़दूर 27 वरियनि जो ज़रियाम इलाज दौरान ज़ख़्म जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। ॿिए तरफ़ ज़िले इंतज़ामिया जी मशीनरी हादसे वारे हंधि न पहुचण ऐं वॾी मशीनरी न हुजण सबबि इमदादी कम सुस्त रवि जो शिकार रहियो। मलबे मां कढियल कुझु ज़ख़्मियुनि जी सुञाणप नासिर, मोहम्मद सलीम, सग़ीर, राशिद, क़यूम, बरहम, आकाश ऐं आमिर जे नालनि सां थी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।